वक्त अड़ी शे आहे जंहिंजे लम्हे लम्हे जो क़यामत जे ॾियारे महशर में पुछाणो कयो वेंदो। हर इंसान खां जेके 5 सुवाल कया वेंदा क़यामत जे ॾियारे, हर इंसान खां उन मां 2 सुवाल ख़ालिसतन वक्त जे बारे में। अल्लाह ताला पुछा कंदो, मूं अल्लाह तोखे जवानी ॾिनी, उहा जवानी कहिड़े कम में गुज़ारी हुई। ऐं ॿियो सुवाल थींदो, मूं अल्लाह तोखे वक्त ॾिनो हुयो, उहो वक्त तो कहिड़े कम में गुज़ारियो हुयो। लम्हे लम्हे जो पुछाणो थियणो आहे। वक्त जे हर सेकेंड, हर नैनो सेकेंड, हर मिंट जो इंसान खां पुछाणो थियणो आहे। इन जे करे अहिड़ा कम करण या अहिड़ियूं ॻाल्हियूं करण जंहिंमें न दीन जो फ़ाइदो हुजे, न दुनिया जो फ़ाइदो हुजे, न दुनिया जो को नफ़ो हासिल थी सघे, न उन में का आख़िरत जी भलाई हुजे, त बुज़ुर्गनि फरमायो आहे त अहिड़े कम खां सख़्ती सां परहेज़ कंदा कयो। कम उहो कयो जंहिंमें या त दुनिया जो फ़ाइदो पहुचे, नफ़ो पहुचे, या त उन में तव्हांजे लाइ दीन जो फ़ाइदो हुजे, उहे कम कंदा कयो। ऐं मदीने वारे साईं फरमायो, सुनन इब्न माजा शरीफ में हदीस आहे, आका करीम फरमाए, मिन हुस्न इस्लामिल मर्इ तर्कुहु मा ला यानीहे। सुहिणो इस्लाम इहो आहे कि इंसान जो सुहिणो इस्लाम इहो आहे जो उहे गैर ज़रूरी शयुनि खे छॾे ॾे, जेके ज़रूरत में न आहिनि। अहिड़ा कम, अहिड़ियूं ॻाल्हियूं, अहिड़ी गुफ़्तगू, अहिड़ी कचहरी, अहिड़ी सोहबत, अहिड़ो कारोबार, अहिड़ो कमु जंहिंमें को नफ़ो न आहे, जंहिंमें को फ़ाइदो न आहे, उनखे छॾे ॾे। इहा इस्लाम जी सूंह आहे। ऐं अल्लाह जे क़ुरान मोमिननि जूं निशानियूं बयान कंदे सूरह मोमिनून में इरशाद फरमायो त मोमिननि जी निशानी इहा आहे जो वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुअरिदून, उहे ईमान वारा बेहूदा ॻाल्हियुनि खां मुंहुं मोड़ण वारा हूंदा आहिनि। बेहूदा अजाई गुफ़्तगू, अजाई यख वेठो हणे, को ॿुधे न ॿुधे हरू भरू वेठा ॻाल्हाईंदा, कंहिंखे ॻाल्हि वणे न वणे हरू भरू वेठा ॻाल्हाईंदा, या अहिड़ी ॻाल्हि वेठा कचहरी में ॾाढ़ू मटाकू वेठा हणंदा। मोमिननि जी आदत न आहे, मोमिननि जी इहा निशानी न आहे। ईमान वारनि जी निशानी इहा आहे जो अहिड़ी गुफ़्तगू खां ई पासो करे छॾींदा आहिनि। ऐं अल-लग़्वुल फ़िअलुल लज़ी ला फ़ाइदत फ़ीह, बुज़ुर्गनि फरमाया लग़्व मां मुराद इहा आहे अहिड़ी ॻाल्हि या अहिड़ो कमु जंहिंजो को फ़ाइदो न हुजे। ऐं तफ़सीर बेज़ावी वारो त फरमाए, अम्मा ला यानीहिम मिन क़ौलिन औ फ़िअलिन, लग़्व मां मुराद बेमक़सद ॻाल्हि या अहिड़ो कमु जंहिंजो को मक़सद न आहे, फ़ाइदो न आहे, उहो करण खां ईमान वारनि खे अल्लाह मना फरमाई आहे। ऐं हज़रत सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे, साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, साईं करीम जे ज़माने में हिकिड़ो सहाबी वफ़ात करे वियो। फ़क़ील अबशिर बिल जन्नत, हिकिड़े माण्हू उन जे लाइ चयो त इन जे लाइ जन्नत जी ख़ुशख़बरी हुजे। नबी साईं जनाज़ो पढ़ायो अथसि, जन्नतुल बकी में दफ़न थियो आहे, एॾो भाग वारो आहे, इन जे लाइ जन्नत जी ख़ुशख़बरी आहे। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़ला तदरून फ़लअल्लहु क़द तकल्लम बिमा ला यानीहि औ बख़िल बिमा ला यनफ़अहु। तूं कीअं थो चवीं त हिनखे जन्नत जी ख़ुशख़बरी आहे? थी सघे थो त हिन पंहिंजी ज़िंदगी गैर ज़रूरी कमनि में गुज़ारे छॾी हुजे, या माण्हुनि खे नफ़े पहुचाइण जे बजाए बुख़ुल इख्तियार कयो हुजे, कंजूसी इख्तियार कई हुजे, त उनखे तूं जन्नती कीअं थो चई? जन्नती उहे हूंदा आहिनि, मतिलबु इहो निकितो जेके ला यानी कम न आहिनि कंदा, गैर ज़रूरी कमनि में हथ न आहिनि विझंदा, ऐं सखावत करण वारा हूंदा। हालांकि नबी जनाज़ो पढ़ायो आहे, जन्नतुल बकी में दफ़न थियो आहे, ऐं उते साईं मुंहिंजा मदीने जो रहवासी आहे, सहाबी आहे, पर तंहिं बावजूद आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइनि था तूं जन्नत जी ख़ुशख़बरी ईअं न ॾे जो तूं ईअं चवीं थो त जन्नती आहे। थी सघे थो उन गैर ज़रूरी कम कया हुजनि। उनजे करे मिठा रमज़ान जो महीनो असांखे सेखारे थो तव्हां रोज़े सां हुजो त उन में अजाया कम न कयो। असां रोज़ो रखे उन खां बाद में वरी मोबाइल ते स्क्रोलिंग कंदासीं, फेसबुक वेठा ॾिसंदासीं, रील्स वेठा ॾिसंदासीं, या टेलीविज़न जे साम्हूं वेठा हूंदासीं, या बाबा हाणे रोज़े खे विंदरा आहियूं था अचो त कचहरी था कयूं, वक़्तु कीअं गुज़ारियूं? ईअं न, जेकॾहिं वक़्तु मिलियो आहे त उन में वेही क़ुर जी तिलावत कयो, तस्बीह खणी वेही सलात पढ़ो, अल्लाह जो ज़िक्र कयो, रब जी बंदगी कयो, पंहिंजो पाण खे गैर ज़रूरी गुफ़्तगू का बचायो। छो त मदीने वारे साईं फरमायो, अक्सरुन नास ज़ुनूबन अक्सरुहुम कलामन फीमा ला यअनीहि, माण्हुनि जा घणा गुनाह उन्हनि जे फुज़ूल कलाम जे करे उन जे ॻिची में पवंदा आहिनि।
घणा गुनाह ॾिसो न तव्हां, गिला ज़बान जे ज़रिए थिए थी, कूड़ ज़बान जे ज़रिए ॻाल्हायो थो वञे, कंहिंजी दिल आज़ारी ज़बान जे ज़रिए थिए थी, माण्हुनि जे मथां तोहमत ज़बान जे करे लॻाई थी वञे। मदीने वारे साईं फरमायो आहे, चङो ॻाल्हायो आहे त चुप रहो, चुप रहण तव्हांजे लाइ बिना महिनत जे इबादत आहे। पंहिंजो पाण खे अहिड़नि कमनि खां बचायो जेके तव्हांखे बुराई में विझनि या आज़माइश में विझनि या क़यामत जे ॾियारे पुछाणे जो हक़दार बणाइनि। उन्हनि कम खां पाण खे बचायो त अल्लाह राज़ी थिए, अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।